तव्हां ॾिसी रहिया आहियो पारस टीवी न्यूज़ में ख़बर जो सिलसिलो जारी आहे। रिपोर्ट पेश करे रहियो आहे ठट्टो मां सागर दीदार अली कुमार, ब्यूरो चीफ ठट्टो। दड़ो पिंजारी कैनाल दड़ो ब्रांच ही 50 खां वधीक नंढनि वॾनि वाहन ऐं शाखनि में छोड़ थींदड़ हैदराबाद कोटड़ी जामशोरो ॿियनि शहरनि जे फैक्ट्रियुनि जे ज़हरीले ऐं केमिकल मिलियल गंदे पाणी तबाही मचाए छॾी, जे सबब लखनि जी तइदाद में मच्छी जो बीजारो आबी जीवत मरण लगी आहे, जॾहिं त हिन वक़्तु मच्छी जे नस्ल कशी खे सख़्त ख़तरा दरपेश आहिनि। दड़ो पिंजारी कैनाल ऐं ॿियनि नंढनि वॾनि वाहन शाखनि में ज़हरीले ऐं फैक्ट्रियुनि जे ख़ारिजी थींदड़ केमिकल वारे गंदे पाणी खे रोकण लाइ आपाशी खाते तौरु सजावट ज़िले जे इंतज़ामिया को बि नोटिस न वरितो। उन सिलसिले में मिलियल ॼाण मूजिबि जामशोरो खां निकिरंदड़ अपर पिंजारी कैनाल ऐं लोअर पिंजारी कैनाल जे मेन दड़ो पिंजारी कैनाल दड़ो ब्रांच ऐं उन्हनि मां निकिरंदड़ 50 खां वधीक नंढनि वॾनि वाहन ऐं शाखनि में पाणी जे सालियाने वारी वाराबंदी खां पोइ हैदराबाद ऐं कोटड़ी जे सनअती इदारनि जो ज़हरीलो ऐं केमिकल वारे पाणी जो छोड़ सबब वॾे तइदाद में मच्छी ऐं ॿियो आबी जीवत मरण लॻो आहे, जॾहिं त मच्छी जो बीजारो मरण करे मच्छी जे वॾे पैमाने ते नस्ल कशी थी रही आहे, जंहिं करे मलाहन जे सवे खानदान जो रोज़गार दाव ते लॻी वियो आहे। होॾां ज़हरीलो पाणी अचण खां पोइ वॾे तइदाद में मलाह मच्छी मारण लाइ रछ ऐं कुंडियूं खणी वाहन जे शाखनि ते पहुची विया आहिनि। ॿिए तरफ़ मारी गुज़र सफ़र कंदड़ खैरू माला, नज़ीर माला, जुमन माला, गुलसन माला, आचार माला ॿियनि वाहन ऐं शाखनि में ज़हरीले पाणी जे छोड़ ते शदीद ॻणती जो इज़हार कयो आहे ऐं चयो त फैक्ट्रियुनि जे ज़हरीले ऐं केमिकल मिलियल गंदे पाणी खे फौरी रोके मच्छी जे नस्ल खे ख़त्म थियण खां बचायो वञे।